अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जो देश। त दर्दनि जो देश जीअं त मां पहिरियां चयो त महरम खां पोइ हलंदो ऐं हिन जो हलण जो हाणे पको इहो फ़ैसिलो थी वियो आहे त महरम जॾहिं 14 या 15 थींदी उन खां पोइ हिन जो ॿियो टेलर रिलीज़ कयो वेंदो हिन जी तारीख़ जो ऐं हिन जे अचण जा ॾींहं जेको आहे सो रिलीज़ कया वेंदा। इहे मूंखे ॿुधण में आयो आहे त तव्हांखे छा थो लॻे त इहे 15 महरम या पोइ हलंदो या न त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। त हिन ड्रामे में निसार शाह जे अचण खां पोइ जॾहिं हिन पोस्ट रिलीज़ थींदा ऐं मशहूरु थी वायरल थियनि हुन खां पोइ हिन ड्रामे जे ॾिसंदड़नि जूं अञा वधीक अंग वधी वियो आहे। ड्रामे जो इंतज़ार बि हाणे घणा परस्तार करे रहिया आहिनि, जंहिंमें ख़ासि करे असद कुरैशी ऐं निसार शाह जा फैन जेके हिन ड्रामे जो घणो इंतज़ारु करे रहिया आहिनि त हीउ ड्रामो तमामु जल्द केटियुनि ते अचण वारो आहे।